वफाकी काबीना जे मेंबरनि तरफ़ां बाना में दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाई ते सिक्योरिटी फोर्सेस के भेटा पेश कई वई आहे। वफाकी काबीना जे मेंबरनि जो चमड़ा है त सिक्योरिटी फोर्सेस बहादुरी सां दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवायूं करे रही आहे। हुननि चयो त पाक फौज दुश्मन के शिकस्त ॾियण जी भरपूर सलाहियत रखे थी। दुश्मन के हर मैदान में शिकस्त ॾिनी वेंदी। अवां खे ख़बर ॾियूं पिया वफाकी काबीना जे मेंबरनि तरफ़ां बाना में दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाई ते सिक्योरिटी फोर्सेस के भेटा पेश कई वई आहे। वफाकी काबीना जे मेंबरनि जो चमड़ा है त सिक्योरिटी फोर्सेस बहादुरी सां दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवायूं करे रही आहे। हुननि चयो त पाक फौज दुश्मन के शिकस्त ॾियण जी भरपूर सलाहियत रखे थी। अवां खे ॿुधायूं पिया त हुननि चयो पाक फौज दुश्मन के शिकस्त ॾियण जी भरपूर सलाहियत रखे थी। दुश्मन के हर मैदान में शिकस्त ॾिनी वेंदी। वफाकी काबीना जे मेंबरनि तरफ़ां बाना में दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाई ते सिक्योरिटी फोर्सेस के भेटा पेश कई आहे। वफाकी काबीना जे मेंबरनि जो चमड़ा है त सिक्योरिटी फोर्सेस बहादुरी सां दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवायूं करे रही आहे। हुननि चयो त पाक फौज दुश्मन के शिकस्त ॾियण जी भरपूर सलाहियत रखे थी।